नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सेजगिर मंदिर में होली जो मज़हबी त्यौहार वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो है, जंहिंमें होलिका खे साड़ियो वियो है। इन मौक़े ते मज़हबी इबादत करे पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। सभिनी खे इन ख़ुशियुनि भरे त्यौहार जूं लख लख वाधायूं हुजनि। परमात्मा करे ख़ुशि हुजो। ही होली जो त्यौहार असीं पंहिंजे ख़ुशियुनि जे मल्हाईंदा आहियूं ऐं हीउ त्यौहार असीं अॼु होलिका ॿारे ऐं पंहिंजो सच जी जीत थी आहे ऐं अधर्म जी हानि थी आहे ऐं इन करे असीं होली मल्हाईंदा आहियूं ऐं भॻवान खे प्रार्थना कंदा आहियूं त भई परमात्मा इन रंगनि सां असांजा जीवन रंगे छॾो ऐं सभिनी लाइ ख़ुशहाली जो पैगाम आहे होली। इन करे जो ही रंगनि हींअर जेको ही वबा हले पई, इन रंगनि सां परमात्मा करे इहा वबा नास थी वञे ऐं पर हर दुनिया जान जो ख़ैरु हुजे ऐं सभिनी खे होली जूं घणे में घणियूं वाधायूं। होली सभिनी खे होली जूं वाधायूं। होली रंगनि जो त्यौहार आहे, ख़ुशियुनि जो त्यौहार आहे ऐं होलीअ ॾींहुं होलिका साड़े ॿिए ॾींहुं रंग हणंदा आहियूं ऐं होली जेको सच जी जीत थी ऐं होली जेको हुई होलिका हुई वर्णा कश्यप जी भेण हुई ऐं जेको प्रहलाद भगत जी जय जयकार थी, इन करे होली मल्हाईंदा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।